ज़मान माज़ी। ज़मान माज़ी जन 7 क़िस्म: माज़ी मुतल्लिक़, माज़ी क़रीब, माज़ी बईद, माज़ी इस्तमरारी, माज़ी मुतशक्की, माज़ी मुदानी ऐं माज़ी शर्तिया। अॼु असां हिन 3 माज़ी जे क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं। माज़ी मुतल्लिक़, माज़ी क़रीब ऐं माज़ी बईद। सभिनि खां पहिरीं आहे माज़ी मुतल्लिक़। माज़ी मुतल्लिक़ पास्ट इंडेफिनेट। हाणे मुतल्लिक़ जी माना आहे पूरो। फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में कयो आहे त उनखे छा चवंदासीं? माज़ी मुतल्लिक़। मिसाली ॻाल्हि, नूर किताब पढ़ियो, यानी इहो कमु हुन गुज़िरियल वक़्त में कयो आहे त उनखे असीं छा चवंदासीं? माज़ी मुतल्लिक़। हाणे माज़ी मुतल्लिक़ जी गिरदान कीअं थींदी? मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब जे हिसाब सां। मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में हिन जी गिरदान कीअं थींदी वञी? पंहिंजी ज़मान माज़ी मुतल्लिक़ जी। आउं आयसि, तूं आएं, हू आयो। पर यादि रहे जो हिन में जॾहिं बि फ़इल जी गिरदान में जिन्स ऐं मुज़कर मोनस जे हवाले सां गिरदान जे फेरे में तब्दीलियूं बि ईंदियूं। मिसाली ॻाल्हि, जेकॾहिं असां तूं आएं खे वठूं था त इनखे अगरि जमा में कंदासीं असां, जमा मुज़कर में, त थींदो वञी हू आया। अगरि न असां हिनखे मोनस में बदिलाईंदासीं त थींदो वञी हू आयूं। त किथे किथे मोनस ऐं मुज़कर जे हवाले सां बि गिरदान में तब्दीली ईंदी आहे। त इहो असां वटि माज़ी मुतल्लिक़ यानी फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में कयो आहे। इन खां पोइ असां वटि आहे माज़ी क़रीब। ज़मान माज़ी क़रीब। ज़मान माज़ी क़रीब छा खे चवंदासीं? फ़ाइल फ़इल वारो कमु कयो त गुज़िरियल वक़्त में आहे, पर बिन्ही वेझड़ाई में कयो आहे जो हुनजो असरु अञा ताईं बाक़ी आहे। फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में पर वेझड़ाई में कयो आहे, हुनखे असां छा चवंदासीं? माज़ी क़रीब। यानी मिसाल था वठूं, मूं किताब पढ़ियो आहे, यानी इहो कमु वेझड़ाई में थियो आहे जो हुनजो असरु अञा ताईं बाक़ी आहे। हाणे जी मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में हुनजी गिरदान कीअं थींदी? मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब। मूं पढ़ियो आहे, तो पढ़ियो आहे, हुन पढ़ियो आहे, इहा गिरदान आहे। पर हिन मंझि ॻाल्हि ज़हन में हुजे त फ़इल मुतदी पंहिंजे फ़ाइल सां जिन्स में या जमा में तब्दील न थींदो। यानी मूं पढ़ियो आहे, अगरि असां हिनखे जमा में करियूं तॾहिं बि इहो फ़इल साॻी रहंदो। हुन पढ़ियो आहे, हुननि पढ़ियो आहे, अवां पढ़ियो आहे, मूं पढ़ियो आहे, तो पढ़ियो आहे, इन मंझि फ़इल साॻी रहंदो। फ़इल जिन्स या जमा में तब्दील कोन थींदो। हीअ असां वटि कहिड़ो? ज़मान माज़ी क़रीब, यानी जेको वक़्तु वेझड़ाईअ में पूरो थियो आहे। हाणे चोथों नंबर आहे माज़ी बईद। क़रीब असां पढ़ियो त फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में कयो आहे पर वेझड़ाई में कयो आहे। हाणे हिन में छा आहे? माज़ी बईद। बईद माना परे। फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में पर घणो अॻे कयो आहे। फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में पर घणो अॻे कयो आहे। मिसाली ॻाल्हि, नूर किताब पढ़ियो हो, यानी इहो कमु घणो वक़्तु अॻे थियल आहे। हाणे जो मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में हिन जी गिरदान थींदी कीअं थींदी? मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब। मूं पढ़ियो हो, तो पढ़ियो हो, हुन पढ़ियो हो। यादि रहे हीअ बि ज़मान माज़ी क़रीब वांगुरु अदद ऐं जिन्स में इहो फ़इल कोन मटिबो। भले तव्हां अदद ऐं जिन्स जे हिसाब सां हिनखे मटाए ॾिसो, मूं पढ़ियो हो, अवां पढ़ियो हो, उन्हनि पढ़ियो हो, इन हिसाब सां इहो साॻियो फ़इल रहंदो। अदद ऐं जिन्स जे हिसाब सां इहो कोन मटिबो। हे असां ज़मान माज़ी जा 3 क़िस्म सां पढ़िया: मुतल्लिक़, क़रीब ऐं बईद।